अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आहियां अवांजो मेज़बान जाफ़र मेमण। अव्हांखे ख़बर आहे त कुझु ॾींहंनि खां सिंधी ॿोलीअ जे हवाले सां सिंध जे अंदरि तमामु मुतहरिक हिकिड़ो अमल थी रहियो आहे। बख़ूबी ॼाणूं था त पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली बनाइण, न सिर्फ़ु सिंधी ॿोली पर जेके जेके हिन मुल्क जो बुनियादु विझंदड़ ॿोलियूं हुयूं उन्हनि सभिनी खे क़ौमी ॿोली बनाइण जो तमामु वॾो मसइलो रहियो आहे। ऐं हिन सां गॾोगॾु सिंध जे हवाले सां सिंधी अदबी संगत खां वठी सिंध जा सुजान जेके माण्हू आहिनि, शख़्सियतूं आहिनि, मुख़्तलिफ़ ज़िंदगीअ जे शुबनि सां लाॻापियल माहिर शख़्सियतूं आहिनि, उहे सभु जूं सभु इन ॻाल्हि ते रहियूं आहिनि त सिंध जे अंदरि ॿोली मादरी ॿोली हुजणु खपे। उन मादरी ॿोलीअ जे हवाले सां पोइ कंहिं साल में इहो बि तइ थियो त सिंध जे अंदरि दफ़्तरी ॿोली थींदी, उहा सिंधी हूंदी, पर उहा अॼु ॾींहं ताईं इम्प्लीमेंट न पई थिए। इन हवाले सां ताज़ो कुझु मामला थिया आहिनि ऐं असां चाहियूं था त सॼी सिंध जे अंदरि अॼु सुबुह जो हिकिड़ो ज़बरदस्त एहतिजाज रखियो वियो आहे कराची प्रेस क्लब जे आॾो, हैदराबाद प्रेस क्लब जे आॾो ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे प्रेस क्लबनि आॾो पीसफुल तरीक़े सां एहतिजाज थींदा। साईं जामी चांडियो साहिबु असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। ही जेका एहतिजाज जो सॾु आहे उहो बि साईं जामी साहिब जो आहे। जामी साईं, तव्हांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते भली ॻाल्हि चऊं था। हीउ जेको ओचितो मसइलो थियो आहे, कुझु हुन जे पस मंज़र, पेश मंज़र ऐं अॻिते जे हवाले सां छा थियणु वञे पियो असांजी ॿोलीअ सां, इन बाबति तव्हां कुझु ॻाल्हायो। अदा जाफ़र, वॾी महिरबानी। ऐं हीउ जेको सिंधी ॿोलीअ जी पाकिस्तान जे वफ़ाक़ी रियासत में क़ौमी हैसियत ऐं सिंध सूबे अंदरि उनजी दफ़्तरी हैसियत जो जेको मामिलो आहे उहो नओं न आहे। ऐं उन ते गुज़िरियल केतिरनि ॾहाकनि खां असांजे नसुलनि महिनत कई आहे, जिदोजहद कई आहे, मज़ाहिमत कई आहे ऐं सिंधी अदबी संगत इन जे हवाले सां हमेशह हिकिड़ो वॾो अहम किरदारु अदा कयो आहे। ऐं हीउ जेको ताज़ो जेको डाउ यूनिवर्सिटी जो वाक़ियो थियो, त असां इहो सम्झो त इहो को न पहिरियों वाक़ियो आहे न को आख़िरी वाक़ियो हूंदो। इन क़िस्म जा तासुबी रवैया असांजे सूबे जे अंदरि काफ़ी इदारनि में जायुनि ते हमेशह मौजूदु रहिया आहिनि। हाणे रुॻो उन्हनि फ़र्दनि खे गारियूं ॾियण सां को वॾो को नतीजो को निकिरंदो। ऐं असांखे इहो बि अहसासु आहे त असां जंहिं सूबे में रहूं था उन में असांखे कंहिं बि क़िस्म जो ॿोली जो तज़ाद या नफ़रत या आबादियुनि खे पाण में टकराव में आणणु असांजे मफ़ाद में न आहे। इन करे असां हिन सॼी सूरत हाल खे ॾिसी ऐं हिकिड़ो सिंध जे सियासी शऊर जी जेका बलूगत आहे, जेका पुख़्तगी आहे, उन जे बुनियाद ते इहो फ़ैसिलो कयो त असां इन जे जटादार ऐं पाइदार हल ॾांहुं वञूं। असां सम्झूं था त जेको असुलु हल आहे उहो कंहिं फ़र्द खे गारियूं ॾियण में न आहे ऐं या हिकिड़े जज़्बाती रद्दमल हिकिड़े वक़्ती में न आहे। असुलु मसइलो इहो आहे त जॾहिं पाकिस्तान जो आइन जेको असांखे आर्टिकल 251 सब क्लास 3 जे तहत इहो प्रोविजन ॾिए थो त को बि सूबो पंहिंजे सूबे जे अंदरि का बि पंहिंजी सूबाई या पंहिंजी जेका ॿोली आहे मक़ामी, उनखे दफ़्तरी ॿोली जो दर्जो ॾेई सघे थो। ऐं सिंध पाकिस्तान जे रियासत अंदरि ऐं वफ़ाक़ अंदरि वाहिद सूबो हो जंहिं 72 में इहो बिल पास कयो। 1994 में उन बिल जी तौसीक़ थी ऐं असेंबलीअ वरी ठहराव पास कयो। त हाणे पाकिस्तान जे अंदरि सिंध वाहिद सूबो आहे जिते सिंध सूबे अंदरि सिंधी ॿोलीअ जी हिकिड़ी क़ानूनी तौर ते दफ़्तरी ॿोलीअ जी हैसियत उनखे हासिलु आहे। त असां इहो सुभाणे जेको एहतिजाज जेको आहे उनजो सबबु इहो आहे त फ़र्दनि खे केतिरो गारियूं ॾिबियूं ऐं मक़सदु लालनि मसइलो आहे हल खे वठिजे। ऐं हल इहो आहे त जे सिंध असेंबली या सिंध हुकूमत आख़िर छो नथी, यानी तव्हां हिसाबु लॻायो त 72 में बिल पास थियो आहे
उन खां वठी हेसि ताईं आख़िर कहिड़ी रुकावट आहे, छा मसइलो आहे जो सिंध हुकूमत ऐं सिंध असेंबली सिंधी ॿोलीअ जी जेका दफ़्तरी ॿोली जी हैसियत आहे उनखे नथा बहाल करे सघनि या इम्प्लीमेंट करे सघनि सिंध सूबे में। असां सभु ॼाणूं था त सिंध जे अंदरि 1853 में सर बाटल फ्रेयर हिकिड़े अंग्रेज़ अमलदार जी हैसियत में बि सिंधी ॿोलीअ खे सिंध जी दफ़्तरी ॿोली तौरु राइज कयो हो ऐं सिंधी ॿोली में उहा समूरी सलाहियत आहे इस्तिलाही ऐं हर क़िस्म जी जेका दफ़्तरी ॿोली जी लाइ घुरिबल हूंदी आहे। त असांजो सुभाणे जेको एहतजाज आहे उहो इन बुनियाद ते आहे असांखे उर्दू सां या कंहिं बि ॿी ॿोलीअ सां का नफ़रत न आहे, असां कंहिं ॿी ॿोलीअ जा बदख़्वाह न आहियूं, असांखे पंहिंजी ॿोलीअ जी तारीख़ी हैसियत जे बारे में हसासियत आहे, असांखे उन सां मुहबत आहे ऐं असां चाहियूं था त सिंध सूबे भला जे सिंधी ॿोली सिंध में बि लागू न थींदी त पोइ दुनिया में किथे थींदी? दुनिया में को ॿियो वतन आहे छा भला हिन मुल्क में मुल्क खां ॿाहिरि? हूअं त हिंदुस्तान में बि सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोलियुनि में शुमार कयो वञे थो, पर हिंदुस्तान में सिंधी ॿोली खे वतन त कोन्हे। दुनिया जे हिन ग्लोब ते सिंध वाहिद वतन आहे जेको सिंधी ॿोलीअ जो वतन आहे। इन करे सिंधी ॿोलीअ जो सभ खां वॾो बुनियादी हक़ हिन वतन ते आहे ऐं असांजो फर्ज़ु आहे त उन ॿोलीअ खे असां पंहिंजे वतन में उहा हिकिड़ी। इन करे असांजो एहतजाज जेको आहे उहो कंहिं ॿोली जे ख़िलाफ़ु न आहे, कंहिं बिरादरी जे ख़िलाफ़ु न आहे। असांजो एहतजाज पंहिंजी सिंध असेंबली ऐं सिंध हुकूमत खां मुतालबे जे बारे में आहे त आख़िर कहिड़ी रुकावट आहे जो प्राइवेट स्कूल्स में सिंधी ॿोली नथी पढ़ाई वञे? छा मसइलो आहे जेको हिते यूनिवर्सिटियुनि में, इस्पतालुनि में, इदारनि में ऐं गवर्नमेंट और प्राइवेट सेक्टर में सिंधी ॿोली जो वाहिपो नथो यकीनी बणायो वञे? असां पंहिंजी ॿोलीअ जे लाइ इहो हिकिड़ो तारीख़ी ऐं जाइज़ मुतालबे जो हक़ रखूं था ऐं सुभाणे जो एहतजाज इन बारे में ई आहे। ऐं सुभाणे इस्लामाबाद, कराची, लाहौर, सखर ऐं मीरपुर ख़ासि ऐं नौशरो फेरोज़ ऐं मिठी ऐं टंडो मोहम्मद ख़ान ऐं कंबर ऐं जोही ऐं तमामु घणनि शहरनि में सुभाणे एहतजाज थींदा। असांजो एहतजाज कंहिं बि ॿी ॿोलीअ सां नफ़रत जे बुनियाद ते न आहे, पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत जे बुनियाद ते। त असां सम्झूं था त हीउ जेको डाओ मेडिकल में वाक़ियो थियो इहो न पहिरियों आहे न आख़िरी आहे। जेकॾहिं असांजी ॿोली दफ़्तरी ॿोली तौरु राइज न हूंदी त अहिड़े क़िस्म जा वाक़िया पिया थींदा। इन्हनि खे रोकण जो तरीक़ो उन्हनि माण्हुनि खे गाॾियूं न आहे, उनजो तरीक़ो इहो ई आहे त कानून मुताबिक़ जेको सिंधी ॿोली हैसियत आहे उनखे उहा हैसियत ॾिनी वञे। जामी साईं, सखर डिवीज़न आहे या लाड़काणो आहे, मीरपुर ख़ासि आहे, इन हवाले सां इन्हनि शहरनि बाबति छा इतला नवां उते? अदा हेसि ताईं इतला इहे आहिनि त मतिलबु सॼी सिंध मां दोस्तनि चयो आहे त हर तालुके में ज़िले में इहो एहतजाज थींदो। इन करे मां तव्हांखे ॿुधायो त जेके असांखे इतला आहिनि उन मुताबिक़ इस्लामाबाद में, कराची में, हैदराबाद में, सखर में, घोटकी में, मिठी में, मीरपुर ख़ासि में, टंडे मोहम्मद ख़ान में, नौशरो फेरोज़ में, कंबर में, लाड़काणे में, जोही में, दादू में, जामशोरे में ऐं केतिरनि शहरनि में नाला केतिरा मां खणा, इन सभिनी शहरनि में दोस्तनि वॾो मुतहरिक किरदारु अदा कयो आहे। ऐं जीअं त हीउ जेको सॾु आहे एहतजाज आहे इहो न कंहिं फ़र्द जी अॻुवाणी में आहे, न कंहिं तंज़ीम जी अॻुवाणी में आहे, इहो असांजो क़ौमी आवाज़ु आहे। इन करे सिंध जा सियासी कारकुन, सिंध जूं सियासी जमातूं, अदबी तंज़ीमूं, समाजी तंज़ीमूं, सक़ाफ़त तंज़ीमूं, वकील, शागिर्द, नौजवान, अदीब, शाइर, सहाफ़ी, इन में सभु हम आवाज़ थींदा। छो त हीउ कंहिं बि फ़र्द या तंज़ीम जो सॾु न आहे, हीअ असांजो विरल आवाज़ु आहे। महिरबानी तव्हांजी जामी साईं। सामीन अवां ॿुधो हीउ असांजो निहायती शाइस्ता ॿोली रखंदड़ असांजो प्यारो दोस्त ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां सिंध जी तर्जुमानी कंदड़ जामी चांडियो साहिबु हो, जंहिंजा ख़्याल अवां ॿुधा त सुबुह जो जेको एहतजाज थिए पियो उहो कंहिं बि ॿोलीअ जे ख़िलाफ़ु न आहे। असां पंहिंजे ज़हन ऐं ज़मीर सां चऊं था ऐं हिन में सॼी सिंध जो ज़हन ऐं ज़मीर शामिलु हूंदो। उहो सिर्फ़ु इहो मुतालबो कनि पिया त जेके मामला अॻुवाट थियल आहिनि असेंबलियुनि जे हद ताईं उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां इम्प्लीमेंट कयो वञे ऐं हिन खे कंहिं फ़र्द जे ख़िलाफ़ु उहो एहतजाज न सम्झो वञे। जाफ़र मेमूण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
पई लोली सिंधी बोली क़ौमी बोली ही जल झोली ॾेई पई लोली वॾड़ो थींदे विछड़ो खणंदे वॾड़ो थींदे विछड़ो खणंदे पहिरीं पहिरीं हरही पढ़ंदे वॾड़ो थींदे विछड़ो खणंदे पहिरीं पहिरीं हरही पढ़ंदे तेरे भेपे बाती बोली सिंधी बोली क़ौमी बोली जी जल झोली ॾेई पई लोली भेनर तोते टोपी विझंदियूं भेनर तोते टोपी विझंदियूं अजरक जी तोखे बोकी बंधंदियूं भेनर तोते टोपी विझंदियूं अजरक जी तोखे बोकी बंधंदियूं चोरस चमके तुंहिंजी चोली सिंधी बोली क़ौमी बोली जी जल झोली ॾेई पई लोली सिंधी बोली क़ौमी बोली झरने थींदे जोधो थींदे दरिया आन दोधो थींदे झरने थींदे जोधो थींदे दरिया आन दोधो थींदे ही जल झोली ॾेई पई लोली सिंधी बोली क़ौमी बोली अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन